सोबोदेरो थाणे जी हद ॻोठ सूमर सोलंगी जे रहवासिन वज़ीर हुसैन मल्हा, अली बख्श मल्हा, नियाज़ हुसैन मल्हा, अली नवाज़ ॿियनि पारां तालुका प्रेस क्लब सोबोदेरो पहुची सोलंगी बिरादरी जे बांसरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते दाहींदे वज़ीर हुसैन मल्हा ऐं अली बख्श मल्हा चयो त असांजा नौजवान इख़्तियार अली मल्हा, मक़सूद अली मल्हा, अली बख्श मल्हा पंहिंजे घरनि खां निकिरी शहर तरफ़ अची रहिया हुआ त असांजे नौजवाननि खे बेगुनाह बासरनि जी चुर्च ते जवाबदार सखावत सोलंगी, जावेद सोलंगी, मुजाहिद सोलंगी, बहराम उर्फ़ गाजू सोलंगी, नसीम हैदर सोलंगी, दिलशेर सोलंगी ऐं ॿियनि असांजे नौजवाननि ते बेगुनाह लठियुनि सां हमिलो करे इख़्तियार अली मल्हा, मक़सूद अली ऐं अली बख्श मल्हा खे ज़ख़्मी करे विधो हुयो, जंहिंमें इख़्तियार अली शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ सोबोदेरो थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराए लेटर वठी सोबोदेरो इस्पताल ऐं नवाबशाह जे इस्पतालनि मां इलाज करायो हुअसीं ऐं मौजज़ाना तौरु बची विया। मुज़ाहिरीन सेशन जज खैरपुर, DIG सखर, SSP खैरपुर, DSP ऐं SHO सोबोदेरो खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।